ये बिजली वाला जो खुदा अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम वालेकुम अस्सलाम। सही बिस्मिल्लाह से वो तारा खुश हैं सही कुछ है बाबा झंडू खान हां सही झंडू खान बैठो आ वो खैर है अरे सब यो खैर खुश है अल्लाह जी मेहरबानी आया तो अस्पताल में कम होयो अस्पताल में कम हुयो हाँ इन में कम होयो अस्पताल में कीअं कम थींदो आहे साईं अस्पताल में जो डॉक्टर वेठो आहे नवीद अच्छा उन में कम होयो अच्छा डॉक्टर में कम हुयो ये चवो न तव्हां साईं ॻाल्हि साॻी थी वेंदी आहे न बाबा वञूं था जेको आहे भोतार जे बंगले ते जी जी बंगले ते वेंदा त भोतार सां ई मिलंदा न हाँ सही सही ॿियो या खैर बंगले खां हथो ॾेई मोटी वेंदा न न तव्हां सही असां वरी तो बिजली न आहे घर पोइ डॉक्टर वटि रशो ई मरीज़ हो चई कलाक ॾेढ लॻंदो पोइ तव्हांखे टाइम ॾींदुमि पोइ वरी अदा अचो त बाबा मां रहे सॼी होता बि न ॾिठी आहे सही झंडू खान जी होता बि अल्लाह ॾिसी जी अचूं महिरबानी आहे ऐं मिड़ई झटि ईअं न सही तव्हांजा लख थोरा कुर्ब थिया झंडू खान जो तव्हांखे मशहूरु आहे सही बिल्कुलु रेस झंडू खान इहो आहे इहो आहे न असांजो रेस हे त नंढा मुड़ुसनि शहर न ईंदा सॼे मियां जे ॻोठ में अॼु अदा बड़ी वठी आवा सॼे मियां जे ॻोठ में ॿार बचो असांखे सुञाणे त तूं जो असी ॾाढी थी काथे हां मियां वटि जा हुजो त कुझु सुञाणो न हे शहर न ईंदो आहे मां हे मड़ी असां उते वाड़े जो कंदा मड़ी अदा वठी आवा ॿियो ख़ैर आहे ॿियो ख़ैर पुछा ॿियो भला हाणे तकड़ तकड़ में ॻाल्हि ॿुधो भला छा खाइबो छा पीबो अॻ में साईं हाणे तोसां कहिड़ो हिजाब हुजाए त चांहि त पींदा त चयो मियूं तव्हांखे पंहिंजो चांहि त हर जाइ ते आहे आहे माना महिमान खे चांहि न पीआरे ॼणा माना मुकारो करे पोइ साईं पाक बि आहे न चांहि चुमीअ खां इनकार न कजे न कजे ॾिसूं था अलाह मालिक वाड़ो बि हलो समझ वाह वाह ओ हलो समझ असलाम हा पुट ॻाल्हि वध इहो भूरी में वारो खीर जेको मां ॾिनोमांइ न सुबुह मुंहिंजे लाइ साईं फिकी चांहि चोयोसि हिकिड़ी अच्छा भूरी में जो खीर ॾिनोमांइ न सुबुह अलॻि मां रख उन मां 4 कप सुठा ठा हिकिड़ो फिको 3 मिठा तूं बि पीते न हा 4 कप भला करे सही ॿियो ख़ैर आहे सही हे बि माना तव्हां त माना ॻोठ में अॼु वरी निकिरी आया मिड़ई झंडू कानो छा थियो अॻिले तव्हांजे नौकरो जंहिंखे कुते चको थो छा थियो बोतल खीर खत्म थी बोतल कोने पी वई बिली पी वई या तो पीतो बोतल बिली पिए बोतल अलाए बिला बि हिते घणा आहिनि न हल हाणे वञ बाबा हाणे छॾे वियो हाणे मां ॾिस बि आहे यार महिमान अचे थो उन टाइम में तव्हां अर्च संभालींदा हुआ न मूंखे अहिड़ो काओ लॻंदो आहे हिन ॻाल्हि ते साईं ख़ैर आहे ॿधा पिया आहिनि 50,000 मां वटि हाणे 150 खां मां काॾो खुलिया आणिया साईं मां ॾियांसि मां ॾियांसि साईं तव्हां हाणे हा साईं बसि ख़ैर आहे साईं हाणे ठहे हाणे वॾा हो 100 ॾियोसि पोइ हाणे ईअं न करंदो कर बीहर महिमान अचे उन महिल जेको संभालंदा अर्चे वाला जी हा साईं मां उहो पुछां की तव्हांजे नौकर खे कुते चको विधो चितो थी वियो भाउ चितो नौकर चितो थी वियो तव्हांखे बि चक ईअं हुयोसि थोरो हाणे हे चितो थियो थी बोतल छा थियो खीर मिले तो बोतल खंडपति खत्म थी वई ॾे मो साईं हाणे हे अॼुकल्ह जा नौकर हेॾो लापरवाही आहे महिमान हिते वेठा आहिनि खंडपति ॿधी हुजणु खपे यार हाणे असांजे माना कचड़ा ॻोठड़ा न घर में पती खंड ॿधी पई आहे ग़रीब माण्हू थोरो पोइ तव्हां ॾिसो अमीर माण्हू पोइ बि खंडपति कोन थो झंडू खान झंडू खान दूर बेइज्जती कई त मोकारो कयो असांजो खंडपति पे वो बिली करियो अरे त हाणे दॿा 50,000 ॿधा न तोखे घणा मत सम्झाया 50,000 ॿधा पिया साईं झंडू खान छा आहे वरी बाबा तव्हां ईअं कयो 50 जो खीर वठो खंडपति 50 जी वठी अचो मुंहिंजो 100 रुपए जी मोका न बाबा ईअं कीअं 50 ॾियो हिनखे मटाए न न साईं ख़ैर आहे महिमान त हाणे साईं खैर आहे बस ए बि ईअं तव्हांजा ॿीहर ईअं कई न मां हल हाणे जल्दी मोट असां लापरवाह ॾाढा चिंता अच्छा हिन भाउ खे शादी कराई शादी न करे हिनखे हिते वाड़े ते चौकीदार करे पिया आहे अच्छा बापा पाण वटि हा हा पोइ ईअं करे ॾिसां त मां जेको असां चौकीदार बि मुंहिंजो नानी मरी वियो आहे राति मां छॾियो कोन मां वरी छा थियो बोतल खीर हारजी पई हाणे हणांसि तरह न हणांसि सिर अची वई पेर हेठां झंडू खान दिलि त चए थी तूं न हणे त मां हणांसि हा न हिनखे अहिड़े करे कंहिंजो छॾिजे मां त चवां थो तूं हिनखे बसि बीहाए हुनखे मां कढां थो न हिनखे थोरो हफ़्तो खनि छॾ न सारियुनि जो लाभ अरे तपा खे महिमान वेठा आहिनि ॾाढी सां मां वटि मुंहिंजो झंडू खान जो रेस जो बंगलो आहे मियां ॻोठ में मशहूरु आहे मुंहिंजो मुकारो करे छॾियो थी बोतल बिली और मां छा कयां ते बिली खीर पी साईं बसि असांजी चांहि नसीब न आहे साईं मुंहिंजो चांहि जो ख़ैर आहे बसि हाणे ईअं करे साईं खैर आहे चांहि जो अब हाणे हिकिड़ो मिंट असां थोरो पाण में ॻाल्हायूं था थोरो पाण में ॻाल्हाइण ॾींदा असांखे तव्हां हेॾो तकड़ था भला हाणे मानी खाराइणो आहे महिमान खे छा खाराइणो आहे मानी उहा बि छा सां मुर्गी कढ़ाई सां ईअं बेड़ा तूं अदा मानी अलाह 5 मिंट लॻंदा न साईं मानी जी सफ़ा हे ॾिसी तूं काथे काथे वधा हा कमु आहे हा ईअं कबो न आहे तूं ईअं थो करे पियो ए लुरुड़दी मानी बीहर अहिड़ो गलती कई मां ईअं तो जान हे लोगो आहे मानी जा पैसा ई असां भराईंदी झंडू खान सुठो थी त पेर हा अच्छा अस्पताल में हलणो आहे छा थियो बेहोश थी वियो आहे न अरे केरु बेहोश थियो
अदा वो मेहमान जो असा जो मरीज़ जेको आयो न असां सां गॾु हाँ हाँ उनखे चई तकलीफ़ वधी थी तकलीफ थोड़ी वधी वई अथसि अब 5 मिनट लगदा मानी न साईं मानी असां बस मां बोल कयां थो साईं बस न मानी न खाई यानी मुझे उता के तो बुखे वने थी हा साईं मानी बस दिल जा यार चाय भी न पीतो साईं बस तव्हां खाई छॾियो बस असा असां न खादी आ मानी हेरे वेहो त सही मां भी न पोइ तव्हां खाओ न साईं तव्हां ऐसा ना मता बाहर असा भी न खादी आ साईं तव्हां असांखे इजाज़त तव्हां न खाधी आहे त तव्हां खाई छॾियो 50 पैसा पे 5000 न होटल आहे खुलिया थींदा न साईं सीधा न खुला बस ख़ैर। हज़ार जे पासे सामान घुरायो था खुलिया थी वेंदा पैसा खपी जा साईं बस सम्झो न मां चओ त थोरो वेहो आ न 2 मिनट वदा समझ तो कर गिची में पेजी हूंदी अब ठीकु आहे झंडू खाना न भाई ठीक की मां मन न खादी आ कल कोटी माना मानी खाईंदे न मुर्दो हां न बता जा बैठो वे मानी घुराए अच्छा मां चवां अरे वे बाबा ओ चवे तो न वडो वे वे वेऊ हां यो बुधा तो खैर उन छड़ा ते फोन करे मरीज रे बन्या हाँ। मरीज के चवे 2 मिनट बैठूंगा चवां दादा मिंट में देर ना है तू मुझे माना वार ते कम कर हेलो बस अदा चयो वाड़ो अरे बाबा हिकिड़ो मिंट होटल वारे गार्ड गालाण दे साईं एसएचओ सनड़ो कलर साईं झंडू खान जी उतां ते चोर घिरिया झंडू खान कावड़ में अची फेरिंग कई 2 चोर मरी विया आहिनि साईं बाबा ना 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 हा साईं खून थी पिया आहिनि झंडू खान मारिया आहिनि साईं अरे बाबा कुछ न न, पुलिस ने परेशान गए मानी खाईंदे न हां न बाबा जेल में थरे खाइंदो जेल जी मानी दाल मानी खा न ख़बर पवे न तू रोज मना ठगी करे मेहमान को मानी खाईंदो ते तो के मानी 12 महीना मिलतई अरे पुलिस आयो थी कर बट हेरो हेरो वट हेरो न करो त असा के मारे छड़ियो पुलिस काथे लिखो पुलिस अची दिल छा उधर हेॾे वो दर आहे हिकिड़ो आए दोस्तों जेकर तव्हांखे असांजो हीउ वीडियो पसंदि आयो आहे त असांजे यूट्यूब चैनल शबीर इंढड़ खे सब्सक्राइब कयो ऐं असांजे वीडियो खे कमेंट ऐं लाइक ज़रूरु कयो महिरबानी।